पढ़ियो हाणे कम जे बहाने सां वज़ीफ़े जे बहाने सां दुरूद त पढ़े थो न इन जो मतलब मां वरी बे ख्याल सां सोचण वारो माण्हू आहियां तव्हां बे हिसाब सां सोचींदा आहियो मां इन हिसाब सां सोचींदो आहियां त इहो ई ज़माने जो वॾे में वॾो कमु हो जो अॻु में तुंहिंजी ज़ुबान ते दुरूद जारी कोन थींदो यार अहिड़ो कमु त भलो जंहिं तोखे मुस्तफ़ा जो दुरूद त पढ़ायो आहे इन करे ईअं न सोचींदो कंदा यार कमु थियो अलाए न थियो कम थींदा पिया ज़माने जा ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे पियो ॾिसबो पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ मुंहिंजे महबूब जो जेको दुरूद ऐं सलाम आहे इहा पंहिंजे ॻाल्हि पल्लव में ॿधी छॾ पल्लव में ॿधी छॾ ॿियो 2 ॾींहं पढ़णु 3 ॾींहं पढ़णु 4 ॾींहं पढ़णु अड़े कमु कोन थियो अड़े कमु कोन थियो ख़ैर आहे कमु थी वियो तुंहिंजो कमु थी वियो तुंहिंजो बसि फ़र्क़ु आहे सोच जो फ़र्क़ु आहे तूं एतिरो सोच त इहो तुंहिंजो कमु थी वियो जो अल्लाह जो ज़िक्र तुंहिंजी ज़ुबान ते आहे मुस्तफ़ा जो दुरूद तुंहिंजी ज़ुबान ते आहे हबीब जो नालो मुबारक इस्म पाक उहो तुंहिंजी ज़ुबान ते आहे इहो वॾे में वॾो कमु आहे ज़माने जा कम पिया थींदा हबीब जो इस्म तुंहिंजी ज़ुबान ते जारी थी वियो तुंहिंजा बेड़ा बि पार 7 नसुल बि तुंहिंजा इंशाअल्लाह कामयाब कामयाब हाणे हिन अमरा दुरूद पढ़िया पहिरीं राति पढ़ियो ॿी राति पढ़ियो टीं राति पढ़ियो चौथी राति पढ़ियो ईअं दुरूद पढ़ंदो वियो छॾियईं कोन त 2 ॾींहंनि में कमु थिए हा 3 में थिए हा 4 में में थी इन खे चइबो आहे इस्तिक़ामत कम खे लॻो पियो पहिरीं राति ॿी राति टीं राति चौथी राति पंजी राति छहीं राति 7 8 त 28 राति जेड़ी महिल थी 28 माना रात आहे उहा 28 वारी राति पूरी करे हे दुरूद ऐं सलाम हिन मुकम्मल कयो दुरूद ऐं सलाम मुकम्मल करे बस हिन जी अख सां लॻंदी महिरबानी हबीब अकरम पाण तशरीफ़ वठी वजो आहे अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठिया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह 28 रात जेड़ी मल थिया हिन जी अख सां लगंदी वई अल्लाह जो हबीब तशरीफ वठी आया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचण सां पाण सलाम फरमायो हबीब अकरम इरशाद फरमायो असां तुंहिंजो दुरूद पहिरें दिहाड़े खां ॿुधो पे पर हबीब फरमायो असां इरादो कयो त कमु त हिन जो अॻे पोइ थियणो आहे भले दुरूद पढ़ंदो रहे त जीअं हिन जा रुतबा वधंदा रहनि ऐं सवाब मिलंदो रहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यार आज़मायम संगत आज़मायम वडेरा आज़मायम अल्लाह जा हबीब हाणे ही मसइलो थी पयो आ बाक़ी बदिहाड़ा बचा है अल्लाह जा हबीब तवा के अर्ज़ कयो अथम मुंहिंजा महबूब थोड़ी मुते मेहरबानी फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो आया त तदही आयो जो तुझे मथा मेहर करण जे लाइ आया आया तॾहिं आयूं जॾहिं तोते मेहरबानी करणी आहे हाणे अल्लाह जे हबीब हिन खे फरमायो आहे तुंहिंजे मुल्क जो बादशाह हुआ उन बादशाह जो नालो इब्नुल ईसा वज़ीर हुआ हाणे वञो उन खे वञी करे असांजा सलाम ॾिजां ऐं पंहिंजो कमु ॾसजांसि तुंहिंजा बेड़ा बि पार त तुंहिंजो कमु थी पवंदो
हबीब अकरम जो ईअं इरशाद फरमाइस त हिनखे निंड मां जाग थी पई। दिल में सोचे त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मेहरबानी फरमाई या मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम करम नवाज़ी फरमाई या पर मां हबीब अकरम खां पार पता त वरताई कोन अगलो माण्हू एतबार करे अलाए न आहे पहले वञ पोइ त ज़रूरु हुनखे पार दिबा पार पता दिबा फिलाणे मोकिलियो आहे फिलाणी निशानी आहे फिलाणो मसइलो आहे। हिन दिलि में इहो सोचियो पर किरत जो पको हू वुज़ू कई 2 रकातूं नफ़िल पढ़ी वरी हबीब ते दुरूद खे भेरो ॾिनई वरी अख सां लॻाई वरी अल्लाह जो हबीब वरी ॿियो दफ़ो तशरीफ़ वठी आयो। अल्लाह जे हबीब फरमायो तोखे चवां थो त इब्नुल ईसा वज़ीर ॾे वञ ऐं उनखे वञी करे असांजा सलाम ॾे। हे महबूब जे अचण सां अदा सोचजां थोरो सोचजां थोरी तवजो फरमाइजां। इंसान चवंदो आहे त हाणे ढोलण मोहम्मद मुस्तफ़ा करीम आयो आहे अल्लाह जो हबीब तशरीफ़ वठी आयो आहे हे पंहिंजो अर्ज़ु करे या मुस्तफ़ा जो दीदार करे। हबीब जो अची विया अची जे हे कार ओ मूसारी दे सुपरी पेरे दरिया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार पोइ साजन सभ जमार हुंद गोली थी त गुज़ारियां। इंसान जे अंगण ते उस्ताद ईंदो आहे इंसान जे अंगण ते मुर्शिद ईंदो आहे त इंसान जी हालत मटिजी वेंदी आहे। हिते को ज़माने जो आम पीर नाहे ते इमामुल अंबिया 1.25 लख नबियुनि जो पगदार मिठो मोहम्मद करीम पाण आयो आहे। ॿियो दफ़ो जड़ी महिल हबीब अकरम फरमायो त हिन खे वरी जाग थी पई वरी दिलि में सोचे अल्लाह मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां पार पता त वरताई कोन हबीब खां त पुछुम ई कोन या रसूल अल्लाह बादशाह ॾे थो वञा अर्ज़ु कीअं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अञा दिलि में सोचई सोचींदे वरी चई छा कयां चई 2 रकातूं नफ़िल पई ताज़ो वुज़ू कई 2 रकातूं नफ़िल पढ़ी 2 रकातूं नफ़िल पढ़ी ऐं महबूब ते दुरूद ऐं सलाम पढ़ी वरी हे 3 दफ़ो सुतो तूं बि सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सला सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी सलात पढ़ी वरी सुतो 3 दफ़ो महबूब वरी तशरीफ़ वठी आया। हाणे हिन दफ़े हबीब ख़बर अथई छा फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो ओ मुराद वठण वारा मुराद बुद्ध पंहिंजे पल्लव सां ॻाल्हि ॿध त तोखे महबूब जी महिरबानी कीअं थी थिए। हबीब ईंदा वया अल्लाह जे हबीब फरमायो तूं सोची पियो त अगले खे मां कहिड़ा पार पता ॾियां। अल्लाह जे हबीब फरमायो तूं बि पंहिंजी जॻह ते सचो हाँ। हबीब फरमायो हाणे वठ निशानी पंहिंजे बादशाह खे असांजा सलाम ॾिजा ऐं उनखे चइजा ओ बादशाह तूं रोज़ फजर जी नमाज़ खां पोइ 3000 दफ़ा मां मुहम्मद करीम ते दुरूद ऐं सलाम पढ़ंदो आहीं पर कल्ह तो 2000 दफ़ा पढ़ियो हुयो 1000 दफ़ा तो कोन पढ़ियो हुयो तो खां रहिजी वियो आहे। जेकॾहिं निशानी लॻई त मां पाण कोन आयो आहियां मूंखे इमामुल अंबिया तो ॾे सलाम ॾेई करे रवानो फरमायो आहे।
हबीब इं जो फरमायो हबीब इया जो निशानी दिनी त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया इन के जागती इन सजी रात इंतजार कयो त फजर थे फजर जी जेका नमाज वा उहा नमाज अदा कई सुबह जो बादशाह जो कम सवलो असां त हाणे मौलवी मिलण बि महाल थी विया उन्हनि सां मुलाकात करण बि ॾुखी आहे हमरा पंहिंजा कपड़नि जी छाक फूक कयूं घुमंदो वरते मौलवी साहब खां पुछां मौलवी पोइ बि सस्ता ॻाल्हि सिधी कयां वॾेरनि ॾे वञ अबा साहब आके सुता पिया है अंदर वेठो तोड़े जो तास वेठो खेॾे ख़ैर आहे पर हमरा सुतो पियो आहे इहो तुंहिंजे टाउन जो चेयरमैन हूंदो को काउंसलर हूंदो पर असांजा हाल इहे न ऐसे छो मिले कोन MP त माशाअल्लाह सुभान अल्लाह पर उन वक़्त जा बादशाह आदिल दर ते केरु कोन हुआ आम हिकिड़ा माण्हू हाजिब बीठल अबा कम आहे बादशाह में जी हलो अंदर नंबर जो इंतजार कर हमरा नंबर जो इंतजार कया बादशाह पंहिंजे उन लय सां बादशाह वो बादशाह पंहिंजे तख्त ते वेठो आहे हे वञी पहुतो आदाब बजानी अस्सलाम सलाम जो जेको तरीक़ो हुन सलाम पंहिंजो कयो बादशाह जो चओ कहिड़ो कमु आहे अर्ज़ु कई त क़िबला बादशाह मां पाण को न आयो आहियां मूंखे तोॾे नबियुनि जे सरदार इमामुल अंबिया तुंहिंजे लाइ सलाम ॾेई मोकिलियो आहे बादशाह सलाम ज़रूर ॾेंदे महबूब जा सलाम आया त उहो त का शइ हूंदो पोइ सिधो थी बीह रहियो जी अदा हबीब मोकिलियो हाणे हे जो अॻियों हुन खां सुवाल करे हिन अॻे ई उनखे जवाबु ॾिनो अॻी ॻाल्हि कयां त मतां जो पुछे पार पता निशानी अलाए कूड़ थो वणी अलाए सच थो चवी हिन अर्ज़ु कयोसि ओ बादशाह सलामत निशानी वठ दे जी निशानी ही आवा अल्लाह जे हबीब फरमायो तू रोज़ फजर जी नमाज खां पोइ 3000 दफ़ा मां मुहम्मद करीम जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ंदो आहीं पर कल्ह तो 2000 दफ़ा पढ़ियो 1000 दफ़ा तोखां रहिजी वियो आहे ओ बादशाह सलामत इहा जेकॾहिं निशानी लॻई त मां अकेलो पाण कोन आयो आहियां महबूब जा सलाम बि पाण सां तोॾे गॾु खणी करे हाज़िर थियो आहियां बादशाह ट्रिप ॾेई थियो ट्रिप ॾेई करे हिन जो वञी मथो चुमे हिन जा हथ चुमे हिन खे चई अच मूं सां गॾु तख़्त ते वेह ॻाल्हि ॿुधी अथई नसीहत बि कंदो माए ॻाल्हि ॿुधाईंदो माए नसीहत बि कंदो माए अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो परवानो बादशाह हुनखे पंहिंजे तख़्त ते वेहारी चई अदा हाणे तूं पंहिंजो हाल अहवाल ॾे हुकुम कर कीअं अचणु थियो आहे पर हिकु ॻाल्हि तोखे ॿुधायां जेका तो इहा निशानी ॾसी आहे इहा अहिड़ी निशानी आहे जेका हिकु मूंखे ख़बर मुंहिंजो रब थो ॼाणे ॿियो मदीने वारो घोट थो ॼाणे मां इहो अमल कंहिंखे अॼु ताईं ॿुधायो ई कोन इस्लाह जी ॻाल्हि कयां इजाज़त हुजे त कयां इस्लाह जी ॻाल्हि कयां असां हे तव्हां इस्लाह थो कयूं हे तव्हां हीअं छो था कयो चुल्लो अटे जो बि ॾियनि था न त उन लाइ बि फोटू आहे अबा सची तूं ॻाल्हि कयां नाराज़ था थिए ईअं आहे मिठा हाणे त साईं कमु ट्रिपा छोड़ियसि सची थो ॿुधाए ताज मोहम्मद मां ताज़ो हिकिड़ो फोटू ॾिठो आहे जंहिं फोटूअ में गटर जो ढकणु खयूं बीठा आहिनि चई छा आहे चई गटर जो इफ़्तिताह था छा सच हिन जो मतिलबु आहे मुंहिंजा भाउ गटर त को चङाई जो कमु कोन्हे पर असां को बि अहिड़ो अमल न छॾियो आहे जंहिं लाइ कसम खणी चऊं त इहो ख़ालिस अलाह लाइ आहे हर शइ में ॾेखार हर शइ में ॾेखार हाणे थोरो गौर करी आहे मां ॻाल्हि छो चई अॼुकल्ह असां वांदनि खे वांदकाई मों ई टाइम कोन्हे वांदकाई मों ई असांखे टाइम कोन्हे
मसरूफियत अलग पर वांद काई मो टाइम कोने ऐं हो बादशाह हुआ मुल्क जो मुल्क थो हलाए पर रोज़ हुन महबूब लाए 3000 सलात रखी और तक या वा ताल्लुक जी गाल या वा निस्बत जी गाल के वडेरे सां दोस्ती थी तो केडी कोशिश कंदो आ तो उन जी दिल खटिया कदे टी पार्टी कदे चाय पार्टी कदे फलानी पार्टी कदे दावत कदे छेलो कदे बकर कदे कदे छा छो तो इन वडेरे जी एमपीए जी दिल खटिया इं न इन जगह ते त कहीं छेले बकर जी ज़रूरत ही काने हिते रुगो तवज्जो जी ज़रूरत आ मदीने वारो साईं तो सां राज़ी आ पागारा मुझा भाव अजीज या गाल तू पंजे पल्लव में बधजा पंजी जिंदगी में हाने बधु पंजी जिंदगी में को न को एड़ो खास अमल रख जा जंजी हिक तोखे खबर भी रब के खबर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बादशाह सलामत लखे पंहिंजे पाण सां गॾु वेहारियो चई हुकुम कर अर्ज़ु कई खया हई ओधर में 3000 घणा चओ कोन थो वठां चओ घणा बा 3000 ये हिन वक्त वारा जेके आहिनि समझो त 3 करोड़ उन दौर जा वे 3000 कर जो खयल बादशाह सलामत मां 3000 पंहिंजे दोस्त खां कर्ज़ खयो उनखे अंजाम ते कोन ॾेई सघियुसि हाणे काज़ी साहब मूंखे अंजाम ऐं चयो आहे त 30 ॾिहाड़नि जो तुंहिंजे लाइ वक़्तु आहे हाणे मूंखे उनखे पैसा मोटाइणा हाणे मूं वटि ॿियो का वाह बची कान रही अकेलो मदीने वारो साईं आहे मां महबूब अकरम ते दुरूद ऐं सलाम पढ़ियो अल्लाह जो हबीब तशरीफ़ वठी आया अल्लाह जे हबीब मूंखे तुंहिंजे लाइ सलाम ॾिना ऐं निशानी बि हबीब याद फरमाई आहे हाणे बादशाह सलामत मुंहिंजो इहो मसइलो आहे बादशाह हकल कई खज़ाने मां 3000 जी हिकिड़ी थैली खजी आई उहा 3000 हिन जे हवाले कई वरी ॿी हकल कई वरी 3000 जा थैली वरी ॿी खजी आई बादशाह सलामत जो 3000 तुंहिंजे कम जा 3000 नज़रानो मुस्तफ़ा जे दुरूद ऐं सलाम पुॼाइण जो तुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे क़ीमत कान्हे पर ॻाल्हि ॿुधी अथई जेकॾहिं अॼु तूं मूंखे तूं इहो 3000 वारो कमु चयो आहे जेकॾहिं अॼु मूंखां बादशाही बि लिखाए वठे हा त मुस्तफ़ा जे सदके बादशाही बि तोखे ॾेई छॾ तुंहिंजो जेको कमु हो छो त असुली माण्हू आहे तो नकुली कमु न कयो आहे छो त हिते अची लालच में पवे जंहिं कम लाइ हुज़ूर खे अर्ज़ु कई उहो ई कमु चयो थी अचे साईं तव्हांजूं महिरबानियूं दुआऊं कंदो बादशाह वरी कमु पवई त मूं वटि अचिजां जागो था सुम्ही रहिया इतां खां रवानो थियो 28 जो ॾींहुं आहे उनखे काज़ी जेको आहे अदालत मोहलत ॾिनी 30 ॾिहाड़नि जी सुबुह जो काज़ी साहब जे अदालत में काज़ी साहब सलाम अलैकुम घुराए हमरा खे काज़ी घुरायो हिन खीसे मां पैसा कढी जेॾी महिल साम्हूं रखिया त काज़ी सुञाता त इहे सरकारी मोहर लॻल आहे बंदि आहे सरकारी पैसो आहे काज़ी साहब पुछियो पैसा किथां आंदे पुछणु हक़ किथां तू तो मिसकिन माण्हू खाट रही काथे तू ॿियो कमु कई बरोचन वारो छा कई किथां दा थई हिन बि सॼो अहवाल जेको पेराए तो अहवाल काज़ी साहब सां कयो